खबरन जो सिलसिलो अॻिते वधाईंदे वाक़े ख़बर ॾियूं त ॻोठ गाज़ी खान कमराणी में ज़मीन जे पुराणे तकरार तां कमराणी बिरादरी जी बिंदुरनि में झड़ो थियो आहे। फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पीर वसण खां ख़बर आहे त ॻोठ गाज़ी खान कमराणी में ज़मीन जे पुराणी तकरार तां कमराणी बिरादरी जी बिंदुरनि में झड़ो थियो आहे। फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। गोलियूं लॻण सबबि हिक धुर जा 2 ॼणा रोशन कमराणी ऐं गुलाम रसूल उर्फ मिठल कमराणी ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पीर वसण खां त ॻोठ गाज़ी खान कमराणी में ज़मीन जे पुराणे तकरार तां कमराणी बिरादरी जी बिंदुरनि में झड़ो थियो आहे। फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त गोलियूं लॻण सबबि हिक धुर जा 2 ॼणा रोशन कमराणी ऐं गुलाम रसूल उर्फ मिठल कमराणी ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पीर वसण खां त ॻोठ गाज़ी खान कमराणी में ज़मीन जे पुराणे तकरार तां कमराणी बिरादरी जी बिंदुरनि में झड़ो थियो आहे। फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं त ॻोठ गाज़ी खान कमराणी में ज़मीन जे पुराणे तकरार तां कमराणी बिरादरी जी बिंदुरनि में झड़ो थियो आहे। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे फयाज़ अली ज़रदारी। जी फयाज़ अली, अपडेट कजो। जी बिल्कुल, पीरवसन थाने जी हद ॻोठ गाज़ी खान कमराणी में ज़मीन जी मालिकी जे पुराणे तकरार तां कमराणी बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। जंहिं सबबि पुलिस मूजिबि झेड़े में गोली लॻण सबबि हिक धुर जा रोशन कमराणी ऐं गुलाम रसूल उर्फ मिठल कमराणी ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं ज़ख़्मी पीरवसन थाणे ते पहुची विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे पीरवसन पुलिस इलाज लाइ मेडिकल लेटर जारी करे तालका अस्पताल रवानो करे छॾियो आहे। आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ फयाज़ अली ज़रदारी।